ही उहा महफ़िल आहे जेका महफ़िल ईमानी नूरानी रूहानी क़ुरानी महफ़िल आहे। अहिड़नि महफ़िलुनि में अल्लाह जे मलाइकनि जो नज़ूल थींदो आहे जेके आसमान ते लही ज़मीन ते पचनि था। इन जूं सिफ़ा थींदियूं रहनि थियूं। आख़िरी सिफ़ा पहिरें आसमान ते पहुचे थी। पाण सरकार मदीना फरमायो त मेराज जी राति एतिरे क़दुरु मलाइकनि जी भीड़ ही ज़ोर शोर हो जो चैन आंगुर जी विथी दही। ये सभई मलाइक जिनजो हिन वक़्तु नज़ूल आहे आयल लाइ रहमत जी दुआ घुरी रहिया आहिनि। अल्लाह खे अव्हांजी पारत करे रहिया आहिनि। या अल्लाह हे उहे तुंहिंजा बाना आहिनि जिन ग़ैब ते ईमान आंदो तुंहिंजे प्यारे हबीब जे फरमान खे सचो सम्झी उन फरमान खे सीने में लातो पंहिंजे कदम खे अॻिते वधायो। अवां ख़ुश नसीब आहियो जो अहिड़ी करम वारी महफ़िल अव्हांखे नसीब थी आहे। दुआ आहे रब्बुल इज़्ज़त कायनात जो मालिक ख़ालिक माबूद मक़सूद असांजी अॼोकी हाज़िरी क़बूल फरमाए। असांजी निस्बत असांजो वास्तो असांजो तवसल प्यार सरकार मदीना सां आख़िरी दम ताईं क़ाइम दाइम रहे। क़यामत जे हाले पाण फरमाइनि था दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहब्बत आहे क़यामत में उहो उन सां गॾु हूंदो। जे हिन ज़िंदगीअ में अव्हांखे सरकार मदीना सां सची मोहब्बत आहे त अव्हांजो हथ हूंदो करीम जी पाक दामन हूंदो। हीअ उम्मत ख़ुश नसीब उम्मत आहे। धन जो धनवार क़ाबिल आहे धन सलामत आहे। असां गुनाहगारनि जो धनवार ख़ुदा जे करम में पहुचाईंदड़ हक़ जो सॾु ॿुधाईंदड़ मदीने जो मोर सैयद रसूल इमामुल कुल बतूल जो बाबो हसनैन जो नानो। हीअ उम्मत ख़ुश नसीब आहे। आदम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं जेके बि पैगंबर थी गुज़रिया आहिनि आख़िरत जो ॾियारो हूंदो दुआ हूंदी उन्हनि जी नफ़्सी 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 यानी पंहिंजे लाइ ख़ुदा खे सॾींदा पुकारींदा। इहा ई वाहिद ज़ात अखियुनि मां पाणी ॻाढ़ींदा हथ मुबारक मथे हूंदा। इहा दर्द वारी दुआ हूंदी अल्लाहुम्मा उम्मती अल्लाहुम्मा उम्मती या अल्लाह मुंहिंजी उम्मत। तो असांखे इलाज करे पारत अल्लाह खे फरमाईंदो त मदीने वारो जान इन्हीअ जे लाइ हर मोमिन मथां हक़ आहे पंहिंजी दिल वारी निस्बत वास्तो सरकार सां सचो रखो। ॿ दुश्मन असांजे लाइ आहे हिकु शैतान ॿियो नफ्स अमारो। इहे हर वक़्तु इंसान खे खेनि था बरगलाइनि था भुलाइनि था हक़ खां परे कनि था। पर जंहिंजो वास्तो मिठे मुसर सां सचो आहे दिल में सची मोहब्बत आहे त उन्हनि जो कमु अॻिते आहे उन्हनि जो कमु पोइते आहे। अव्हां जे साम्हूं हिन आज़िज़ जे निंगर अल्लामा सैयद नसरुल्लाह शाह तमाम मोहब्बत प्यार जो गुफ्तगू बयान फरमायो।
इंशाअल्लाह अल्लाह पाक इन जा ये अल्फाज, ये फरमान, ये बुझान मदीने तैयबा में पहुँचाए। तवां तसल्ला कयो, ये महफिल का नबी अलैहिस्सलाम का परे नाहे, छो तो मोहब्बत ना चीज़ के चीज़ कंदी आ, मोहब्बत उन्हीं मकाम ते पहुँचाए जाते जो पहुँची नथो सके। दुनिया में जैसे जैसा मोहब्बत वो उन्हीं सां गॾु आहे। ही अव्हां जी अल्लाह अल्लाह जे हबीब सां मोहब्बत आहे। जे मोहब्बत न हुजे हाँ तो तव्हां बि ॿियनि वांगुरु हिटियूं तव्हां घुमंदा। अॼु तव्हां इहे सभई बातिल तरफ़ छॾे हक़ जे तरफ़ अची रहिया हो। अॼु तव्हांजे कननि ते हक़ जो आवाज़ अची रहियो आहे, दिल में इश्क जी तरफ़ पैदा थी आहे, ज़बान में अल्लाह जे ज़िक्र जो सरकार ते सलात जो नारो हली रहियो आहे। हकीकत में ही आज काबिल तकलीफ़ न आहे, वॾी तकलीफ़ जी हालत आहे। ही सभु अव्हां जूं दुआऊं आहिनि। हिन उमिरि खां अवल जेको उमिरो शरीफ़ थियो काफ़ी मालिक साईं महबूबनि जे क़दमनि में रहायो, हरम पाक में रहियासीं। 5 वक़्त नमाज ही जो कुछ थी सके पियो मौला पाक नसीब करे पियो। कॾहिं पहिरें जवानी वारे वक़्त में ही आज अक्सर करे रमज़ान मुबारक जो महीनो सरकार के कदमनि में हरम में गुज़ारियो। जीअं जीअं ॾींहं वधंदा विया उमिरि खुटंदी वई। हिन वक़्तु उहा ताक़त न आहे जो एॾो सफ़र मां करे सघां, एतिरा ॾाढा ॿाहिरि रहां। पोइ बि मालिक जो करम आहे, अचानक दिल में ख़्यालु पहुतो छो न मौला करीम बाक़ी ॾिहाड़ा रमज़ान मुबारक जा मदीने में रहाए। रोई रोई दुआ घुरियो। असांजो दोस्त एजेंट आहे कराची में, ख़ासि इहो कमु कंदो आहे, माण्हुनि खे मोकिले सरकार जे पासे उमिरो शरीफ़ हज कराईंदो आहे। उन ते काफ़ी आइज़ बार रखियो। उन मथे लेवल ते इन आज़र जे नाले या ॿियनि दोस्तनि जे नाले ॿुधायो त ज़रूरत ज़रूरु वञनि। को जवाब सही न मिलियो। ॿिए ॾींहं ते ओचितो पैगाम पहुतो त अव्हांखे मुबारक आहे, अव्हां जी टिकट कटिजी वई, अव्हांजो उमिरो अव्हांखे मोकल आहे। जे ईद जा ॾिहाड़ा उते रहां पियो त पोइ मां सम्झां पियो त तव्हां परेशान थियो। इन्हीअ जे लाइ वक़्त खे ॾिसी कुछ वक्त सरकार के शहर में रहन थियो, ॾींहुं मक़तल मुकर्रम में यह तकलीफ़ उते भी हुई। पर अल्लाह के मां हाज़िर नाज़िर करे जाना अर्ज़ तो कयां, अव्हांखे ॿुधायां थो त इन मोहब्बत में का ख़बर तकलीफ़ जी न, को तवज्जो बीमारी ॾे न हो। ही सब मालिकनि जो करम आहे, जंहिं मालिक साईं प्यारे महबूबनि जे मुहाबे उमिरि खां बाद जल्दी ॿियो उमिरि नसीब कयो आहे। अल्लाह पाक सदके पंहिंजे महबूबनि जे हिन गुनहगारनि जो सफ़र क़बूल फरमाईंदो। अल्लाह पाक अव्हांखे बि इन पीअं जो पार नसीब कंदो। इहा ई दुआ आहे त या अल्लाह अॻे न मार, हर मोमिन खे मदीनो दे।
बेशक मक्को मक्को आहे पर मक्के के शरफ तॾहिं मिलियो जॾहिं मुस्तफ़ा जा कदम इन दुनिया ते पहुता कि नबी अलैहिस्सलाम इन कायनात में तशरीफ न थे तो खुदा जी ज़ात पाक लौलाक लमा खलक़तुल अफ़लाक अल्लाह ताला अफ़लाक पैदा न करे इन कायनात जो पैदा थियण महबूबनि जे मुहाबे आहे महबूबनि जे सदके आहे अॼु अवां सभई उन यार जी मोहबत में पंहिंजा घर रब जे हवाले करे सवारनि ते पैदल अचे न महफ़िल में शरीफ़ थिया हो ही अवां जो ईमान कामिल आहे अवां जो हर अमल क़बूल आहे हिन आज अवां जे साम्हूं सूरह तौबा जो आखिरी हुकुम आखिरी आयत हिकु आयत करीम तिलावत कई आहे हिन आयत में प्यारे महबूबनि जो दुनिया में अचणु तशरीफ़ थियणु ऐं जेका हज़ूर अलैहिस्सलाम खे पंहिंजी उम्मत सां मोहब्बत उम्मत सां प्यार आहे उहो बयान इन फरमान के बुधी अवां भी होशियार शैतान खां पान के बचाए पंहिंजी निस्बत पंहिंजो तवसल पंहिंजो प्यार पंहिंजी मोहब्बत पंहिंजो गांढापो सरकार सां पुख्तो कयो उम्मीद आहे जिन जे सीने में साईं जी सिक आहे उन्हनि जो हक़ जे लाइ कदम हमेशह अॻिते ई अॻिते आहे कदम उन्हनि जो पोइते आहे जिन जी दिलि पोइते आहे जिन जी दिलि अॻिते आहे उन्हनि जो कदम बि अॻिते आहे चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह हे भी आवाज उठायो मेरा नबी हमारा नबी यहाँ का नबी सकरात का नबी कब्र का नबी तो हशर का नबी दोस्तों अज आदम ता ईसा अलैहिस्सलाम ताईं जेके भी पैगंबर दुनिया तशरीफ था उन्हनि पंहिंजे वक़्त में पंहिंजी उम्मत खे गॾु करे हिकु जाइ ते विहारे असांजे नबी मोहम्मद मुस्तफ़ा जी शान बयान ताजो इज़ा ख़ज़ल्लाहु बीसाक नबीयीन लमा आतैतुकुम मिन किताब या तारीफ़ कंदे कंदे जन ईसा अलैहिस्सलाम जो वक्त आयो वो ईसा अलैहिस्सलाम पैगंबर जेके अल्लाह पाक बिना पी जे बीबी मरियम जे पेट मां पंहिंजी कुदरत सां पैदा फरमायो जॾहिं बीबी सां हामला थी परेशान थी मां तो शादी न कई आहे कुदरत जे तरफों मूंखे हमल थी वियो आहे थोरे ई वक़्त में वक़्त विलादत जो आयो शहर खां ॿाहिरि वञी हिकु वणनि जे हेठां वेठी आहे थोरे वक़्त में बचड़ो अचे हंज में पियो उन्हीं खे उरास आए थी बच्चा कुदरत तोखे मोकिलियो आहे मां त शादी कान कई आहे बिना पीउ जे तूं बच्चो ॼायो आहे हिन में का अल्लाह जी हिकमत आहे उन बच्चे खे पंहिंजे शहर में खणी आई जॾहिं बीबी साण फर्ज़ंद खे हंज में खणी आई आहे इहा ख़बर सारे शहर में पहुची वई त बिना शादीअ जे बिना निकाह जे बीबी साण खे बचड़ो छो हर को अचे मलामत अम्मा जो मुंह हेठि अखड़ियूं हेठि इशारो ले पंहिंजे बच्चे ॾे इशारो करे थी पुट पंहिंजे अम्मा जी पाकाई जो बयान कर पंहिंजी पाकाई जो बयान कर कौम गुस्सो अची वियो बीबी ते कहा मासूम बच्चो जेको नओं ॼायो आहे
ये किए तो ॻाल्हाए बस हिननि जो आवाज़ कढणु वो मासूम बचड़ो नौ ॼमियल ॻाल्हाए क़ाल इन्नी अब्दुल्लाह मां अल्लाह न आहियां अल्लाह जो बंदो आहियां आतानिल किताब वजअलनी नबिया अल्लाह पाक मूंखे इंजील किताब अता कयो मुंहिंजे सिर ते नबूवत जी ताज तेरे मासूम बचड़े ये आवाज़ उठाया महान में दुनिया ही बाकी कुदरत जो कम है रबो कादिर ये करे तो करे सके तो वो ईसा अलैहिस्सलाम जने वॾो थियो आहे इज़हार नबूवत जो वक़्तु आयो आहे त मुंहिंजे साईं जी उमिरि शरीफ़ ज़ाहिर 40 साल हुई त इज़हार नबूवत फरमाया पंहिंजी कौम खे घुराए ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे साम्हूं विहारे ऐलान थो करे पियो वइज़ क़ाल ईसा इब्नु मरियम या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिन तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद ए बनी इसराईल मां तव्हांजो नबी हाँ तव्हां मुंहिंजो उम्मत आहियो मां खां अॻ में जेके किताब तौरात इंजील नाज़िल थिया उनजो मां सचो कंदड़ आहियां मां खां बाद हिकु पैगंबर ईंदो अव्हांखे उन जी बिशारत आहे मुबारक यानी नबी अलैहिस्सलाम जे आमद जी ख़ुशख़बरी पंहिंजी उम्मत खे ॾे अञा साईं दुनिया में तशरीफ़ न थियो आहे अचण वारो आहे मुबश्शिरा तव्हांखे बिशारत ॾियां थो मुबारक ॾियां थो ख़ुशख़बरी ॾियां थो त पतो पियो नबी अलैहिस्सलाम जी आमद जी ख़ुशी कंहिं महफ़िल में उन्हनि मोमिननि खे ॾियणु पैगंबरनि जी सुन्नत आहे अल्लाह पाक आज उहा सुन्नत तव्हांखे अता कई आहे मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद मां ईसा खां बाद एक पैगंबर ईंदो जंहिंजे अचण जी अव्हांखे मुबारक आहे जंहिंजो इस्म हूंदो अहमद हज़ूर अलैहिस्सलाम जा इस्म मुबारक ज़ाती ॿ मोहम्मद अहमद मोहम्मद ज़मीन ते अहमद आसमान ते बाकी ॿिया जेके भी इस्म सबसे पैगंबरन जी सुन्नत या खुशखबरी जबन जी सुन्नत जिन पैगंबरन असांजे साईं जे आमन जी खुशखबरी मुबारक पंहिंजी उम्मत खे त असांजे मथां बि हक़ आहे त उन्हनि महफ़िलनि में वेहूं जाते उन महफ़िल में ख़ुशी जा नारा हली अॼु अक्सर करे इन खुशी के नारन जे माण्हू ख़िलाफ़ पंहिंजे क़यास से बातिल दलील पेश करे बंदन खे सरकार खां परे कनि था पिया पर याद रखो जंहिंजो तवसल साईं सां पुख्तो आहे इश्क जी कड़ी साईं सां ॻंढियल आहे उमेद आहे त उन जो हर क़दम हक़ ऐं हक़ ते आहे अल्लाह ताला फरमाए थो लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनतुम हरीसुन अलैकुम बिल मोमिनीन रऊफुर रहीम
लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम, बेशक अहां मजा आयो रसूल बाद सखी पान पंधो करे वञी साल जी हाजतूं पूरियूं कंदा कुछ न कुछ ख़राब थींदा बाद सखी घुराए पंहिंजे घरां वञी साल खे ॾींदा त मदीन वारो साईं जन बि ईअं आहिनि किन खे घुराए ॾिनो किन खे पहुचाए हज़ूर अलैहिस्सलाम जाॾो काइनात परे नाहे साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहाइश मदीनतुल मुनव्वरा में सुभान अल्लाह मशहूर जंग जंहिंजो बयान ख़ासि हदीस में भी अचे थो दरसी किताबनि में अचे थो उन जंग में हज़ूर साईं जन जंग जो झंडो सैयदना ज़ैद खे अता कयो ज़ैद ये झंडो तू संभाल पाण सरकार उन जंग में शरीक न थिया सहाबा कराम रवाना थी विया जॾहिं महाज ते पहुता वो धुर बि आई इन महबूबनि जा साहबी भी मौजूद आहिनि जंग हले थी पाण करीम जन मस्जिद पंहिंजीअ में चंद साहब सां वेठा आहिनि सरकार जो रुख मुबारक हेठि अखियूं ॿूटला देर खां बाद मुबारक खे मथे करे फरमायो त पंहिंजे भाउ ज़ैद लाइ दुआ घुरो मग़फ़िरत जी वो शहीद थी हाणे काथे मदीनतुल मुनव्वरा त काथे शाम जंग मूता जी मशहूर जंग जे इते ॾिसे त मदीने जो मोर ॾिसे जे मदीने का शाम नबी जे परे न आहे त कंबर बि नबी खां परे कंबर नबी खां परे न आहे तव्हां तसला कयो ख़ुदा जी अता सां ख़ुदा जे करम सां ख़ुदा जे फज़ल सां मुंहिंजे हबीब जो क़याम गुंबद जे ख़ज़रा में आहे मगर दीद ख़ुदा जे अता सां हर जाइ पहुची रही अवां खुश नसीब आहियो जे नबी जे दीदन में अवां जो चेहरो होजे अवां जो जिस्म होजे उम्मीद आहे त जंहिं अल्लाह पाक महबूबन जे सुभान अल्लाह अखरनि जा आॾो मोमिननि खे कयो त क़यामत जे ॾियारे में आशिक़ नबी जे साम्हूं परे उहे हूंदा जिन जी दिल परे आहे वेझे उहे हूंदा जिन जी दिल सरकार ते वेझो आहे लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अहाम जा हजूर से अरबी हाशमिया सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जे नस्ल में हजूर जो नस्ल पाक हजूर जे नस्ल में को ऐब कोन है तो सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम खां वठी ने शुजर मुबारक के ॾिस पढ़ंदो वेंदे अखियुनि में ॻोढ़ा ॻाढ़ी न रहंदा तव्हां जो शुजरो नबी अलैहिस्सलाम जी ज़ात वटि पहुचे उन्हीं खां बाद वो पाण फरमायो पाण साईं जन फरमायो जॾहिं अंसार मदीने जा सरकार जी ख़िदमत में कुछ न कुछ हजो खणी आया या रसूल अल्लाह ये हक़ी नजरानो कबूल थे पाण साईं जन न हाव कई न वही नाज़िल थियो अच्छा पैगाम अल्लाह जो दिने कुल्ला असलुकुम अलैहि अजरन इल्ला अल मवद्दत फिल कुर्बा ए माजा हबीब तू फरमाइन तू बुधाइन तू चवैन मां अजूर जो तालिब न आहियां अजर तव्हां को वठां न मुंहिंजो अजूर इहो आहे इल्ला अल मवद्दत फिल कुर्बा मुंहिंजे क़रीबनि सां प्यार रखो मुंहिंजे अज़ीज़नि सां प्यार रखो इन क़राबत ते मुफ़स्सर पंहिंजे राय ते कुझु ॻाल्हायो आहे
पर सही कौल आले अली, आले बतूल, आले हसन, आले हुसैन, आले अकील, आले जाफर, आले अब्बास, ये नबी जा तमाम वेझा कई भाई। तो इन्हनि जी आल वरी उन्हनि जी आल, उन्हनि जी आल जेका अॼु मौजूद आहे क़यामत ताईं मौजूद हूंदा, इन्हनि सां प्यार रखणु वाजिब आहे। जॾहिं त नबी अलैहिस्सलाम जी आल जो केॾो न ताक़ीद आहे, छा नबी अलैहिस्सलाम सां मोहबत रखणु ताक़ीद आहे न आहे? न आहे मोहबत आहे न आहे? न आहे केतिरी पाण फरमाइनि था ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन नफ्सिही वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। न थींदो अहम हरगिज़ अॻे को ईमान वारो जेसिताईं असांजी मोहबत जान खां वधीक न रखंदो, पंहिंजे पीउ माउ खां वधीक न रखंदो, पंहिंजी औलाद खां वधीक न रखंदो। यादि रखो, यादि रखो ईमान छा आहे? ईमान नबी करीम जी मोहबत आहे। जे ईमान कामिल आहे, अमल क़बूल आहे। ईमान में नुक़्स आहे को अमल क़बूल कोन्हे। अल्हम्दुलिल्लाह अवांजो ईमान कामिल आहे। अज़ीज़न अलैहि मा अनितुम, अल्लाह ताला फरमाए थो अवांजी हर तकलीफ़ मुझे नबी ते दुखी आहे। को बि दुख अवां खे पहुचे थो, इहो दुख मुंहिंजे नबी खे पहुचे। हरीस अलैकुम, को माल जो हरीस आहे, को दुनिया जो हरीस आहे, को कंहिं कम जो हरीस आहे। मुंहिंजो मदीने जो मोर पंहिंजी गुनहगार उम्मत जो हरीस आहे। हज़ूर खे पंहिंजी उम्मत जो हिर्स आहे। वबिल मोमिनीन रऊफ़ रहीम, मोमिन लाइ मुंहिंजो नबी रऊफ़ बिया त रहीम बिया। रऊफ़ जी माना शफ़क़त कंदड़, रहीम जी माना मेहरबान। अल्लाह ताला इन्नल्लाह बिन्नास लरऊफ़ रहीम, हर इंसान अल्लाह रऊफ़ रहीम। मुंहिंजो नबी मोमिन अल्लाह रऊफ़ रहीम। तव्हांजे लाइ मुंहिंजो नबी शफ़क़त कंदड़ आहे। मुंहिंजे नबीअ खे अवां सां शफ़क़त आहे, अवां सां मोहबत आहे, अवां सां प्यार आहे। अवां त महिरबान खां वधीक महिरबान। दोस्तो वक्त करे कतण बाज हो मुठी कपड़ा की कनिया किया रात सुनी निंद्रा करे ऐं डिगी घुमे पे ॾींहं पोइ इन्ही फाल ईअं मथां कौड़ी लॻे कान रखे। अॼु वक़्त रोई राणे खे राज़ी कयो, हुते देर कान्हे का। हथ करणु तुंहिंजो कमु, घोड़ो गाइणु तुंहिंजो कमु, सॾु करणु तुंहिंजो कमु। अल्लाह अल्लाह तुंहिंजे मथां करम फज़ल करणु मुंहिंजे अल्लाह जो। अल्लाह खे हर बंदो प्यारो आहे, पर ये उम्मत नबी जी उम्मत अल्लाह खे वधीक प्यारी आहे। हर पैगंबर जी उम्मत खां हिन उम्मत जो शान आला आहे। असांजी निस्बत नबी करीम सां सची रहे। निस्बत वॾी नेमत आहे। ॿियो त छॾ, पर हैवाननि खे बि नबीअ सां मोहबत। हिकु वक़्तु नबी अलैहिस्सलाम चंद सहाबा कराम सां गॾिजी निकिता शहर खां ॿाहिरि। हिकु वण हेठां खीमो लॻल आहे जंहिंमें हरणी ॿधल आहे। जॾहिं साईं जन उतां गुज़र फरमायो आहे त हरणी बुलंद आवाज़ सां सलात जो नारो हयो। साईं जन बीही रहिया आहिनि, वञनि जो खीमे में त हरणी ॿधी पई आहे। कराए थी या रसूल अल्लाह तोखे ॿाहिरि सम्झी मां सॾु कयो, ख़ुदा जो प्यारो रसूल आहे। राति खां वठी मुंहिंजा बचला खीर न पी रहियो अथऊं, अलाए कीअं हूंदा। मां अव्हांखे ज़ामिन थी रखां, तव्हां मुंहिंजी ज़मानत खणो, मां मोटी ईंदसि बचन खे खीर प्यारे।
फरमा जे न मोटी आई चई न मोटी अचां तो खुदा मूंखे अज़ाब में दाख़िल करे। सांजन रस्सी छोड़ी हरणी वही हली देर खां बाद वो हरणी में ख़िदमत में हाज़िर थिया त बच्चा बहादुर जीअं हरणी पंहिंजे बचन ॾे पहुती बच्चन के चवे थी बच्चा तकर कयो खीर पी वठो सोने सरदार के जामिन ॾेई आया मता मारी चमच नबी के तंग करे अम्मा असा क्या में खीर पियण हराम जे सोने असा दारत नबी जी ने हरणी जे बच्चन के नबी करीम जी मोहब्बत हैवान के नबी करीम जी माता याद रखो और सुलतो इनल खल्क काफतन समूरी मखलूक रे मुझी नबूवत हर मखलूक जो मां नबी तत सरात अर्श मौलाते मुझी नबूवत जो डोको वजंदो उन्हीं नबी या असां ता उम्मती आयो दोस्तों अज मदीनो ते यो परे ना है मोमिन के वेझो आहे तू पंहिंजी दिल के वेझो कर यार अञा भी अञा करीब आहे दुआ कयो अर्ज़ इहो आहे अल्लाह पाक हर मोमिन के अगे न मारे मदीनो जो मज़ो मदीने में आहे यो मज़ो के शहर में ना है मक्कतुल मुकर्रम में मज़ो तॾहिं छो जॾहिं मुस्तफा जा पाक कदम उते पहुता इस्लाम जे अवल ये नमाज जगह पढ़ूं था तो मोह बैतुल्लाह अल्लाह अकबर इस्लाम जे अवल नमाज में इबादत में मोह बैतुल मुक़द्दस सरकार मदीना नमाज ज़ोहर जी पढ़ाए रहा है या आयशा जी दिल में इरादो थियो छो न अल्लाह पाक असांजे मथा पंहिंजो करम करे असांखे इब्राहिम अलैहिस्सलाम जो क़िबलो अता करे बस हज़ूर जो इरादो रखण वही खिदमत में नाज़िल थियन फलन वल्लियन्नक क़िबलतन तर्दाहा जय किबले का तू राज़िया तो के उदे फेरायूं था दौरान नमाज में सरकार और रुख अनवर के फेराए बैतुल्लाह ने मोह कयो बिया जेके साहबी मुक्तदिया उन्हनि भी इने रुख के फेराए हजूर जे कढ नमाज का कई हे बैतुल्लाह जेको नबी जो इरादो नबी इरादो न फरमाए जो मोह बैतुल मुक़द्दस वञा सरकार इरादो फरमायो अल्लाह पाक नबी जो इरादो कबूल को जॾहिं जे इरादो नबी जो नथो खुदा मोटाए दुआ खुदा कीअं मोटाईंदो जो असां जो ईमान अक़ीदो आहे उहो खुदा जो महबूब जो अज भी नबी जा हथ मुबारक मथे हन अज भी नबी अलैहिस्सलाम जा हथ मुबारक मथे हन अल्लाहुम्मा उम्मती अल्लाहुम्मा उम्मती अल्लाहुम्मा उम्मती या अल्लाह मुझी उम्मत जॾहिं ही आयत नाज़िल थी आहे कुरान करीम जी तुझो रब तोखे करीब ईंदो एतिरो तू राज़ी रख दे तो सरकार उथी भी चाहिनि उथी भी फरमान था वल्लाह मां मोहम्मद के अल्लाह जो कसम जेकॾहिं हिकिड़ो मुंहिंजो उम्मती जहन्नम में दाख़िल थियो त मां राज़ी न कहिड़ी महिरबानी आहे नबी अलैहिस्सलाम जी हर नबी के पंज उम्मत जो प्यार पर जेको प्यार मदीना वाले साईं जो असां तव्हांखे इन जो पतो सकरात में पवंदो इन जो पतो कब्र में पवंदो इन जो पतो क़यामत जे ॾियारे पवंदो मुबारक तोखे तू दिलबर जो उम्मती उम्मीद आहे सीने में आहे तो तुंहिंजो हथ मुस्तफा जे पाक दामन दोस्तों दुआ करो अल्लाह पाक असांजा वक्त कबूल फरमाए रब करीम असांजो दिलों इश्क सां साईं जी मोहब्बत सां
शाद करे आबाद करे। रब करीम हर मोमिन खे नफ्स अमारे जे फंद खां बचाए, शैतान जे मकर खां बचाए, उहे मालिक कम कराए जंहिंमें मालिक मसा को राज़ी हुजे, मालिक जो हबीब प्यारो नबी मोहम्मद मुस्तफ़ा भी राज़ी हुजे। अॼु दिल जे हज़ूर सां हथ खणी दुआ घुरो। कर्म जो वक़्तु आहे, जुमे जो ॾिहाड़ो आहे, वेठा साईं हीउ वक़्तु को मामूली न आहे। हिकु मर्तबो तूं दरूद सरकार ते मोकिले त 10 मर्तबा ख़ुदा तो ते पंहिंजी रहमत मोकिले। अॼु तूं रब जी रहमत जो हक़दार बणिजी वियो आहे। तुंहिंजे रब मथां रब जी रहमत नज़ूल थी रहियो आहे। मलाइक बि तुंहिंजे लाइ हथ रखी दुआ करी रहिया त मुंहिंजा मौला सभिनी आइलनि जी कर। हथड़ा मथे खणी हथनि खे सोढ़ो करे, मुंहं खे हेठि करे, अखियूं पंहिंजी गोॾनि सां तर करे, करम में उमेद रखी दर्द पैदा रब्बाना 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 व तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंत तव्वाब रहीम। अल्लाहुम्मा अग़फ़िरली अल्लाहुम्मा अग़फ़िरली व रहमनी व तुब अलैया इन्नका अंत तव्वाब रहीम। मौलाए कायनात ए कायनात जा मालिक खालिक माबूद मखसूस हद के पंहिंजे शान जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुहाबे असांजा हथ कबूल फरमा, असांजी दुआऊं कबूल फरमा, असांजी हालत रहम फरमा। मुंहिंजा मौला असां तुंहिंजे कर्म जो कुर्सी पंहिंजे सर ते गुनाह जा बार खणी आया आहियूं। असांखे ॾोहनि जी माफ़ी मिले, असांजी औलाद खे साझने कर, असांजे घरनि में रब जो ज़िक्र हुजे, तुंहिंजो शुक्र हुजे, उहा ताबेदारी देखा तो रब खिलाड़ी लगे बुरा हूँ बेकार हूँ। अल्लाहुम्मा अग़फ़िरली व रहमनी व तुब अलैया इन्नका अंत तव्वाब रहीम। अल्लाहुम्मा ला तहरिमना खैर मा इंदका शर मा इंदना या अरहमर राहिमीन। रब्बना रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना औ अख़्ताना रब्बना व ला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल्लज़ीन मिन क़ब्लना रब्बना वला तुहमिलना मा ला ताक़त लना बिही वाफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन फंसुरना अलल क़ौमिज़ ज़ालिमीन फंसुरना अलल क़ौमिल हासिदीन फंसुरना अलल क़ौमिश शयातीन। अल्लाहुम्मा अग़फ़िर लना क़ब्लल मौत अल्लाहुम्मा अग़फ़िर लना क़ब्लल मौत वरहमना इंदल मौत वला तुअज़्ज़िबना बादल मौत वला तुहासिबना यौमल क़ियामह वला तुहासिबना यौमल क़ियामह इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। इन्नल्लाह गफ़ूरुर रहीम। सल्लल्लाहु अला खैर ख़ल्क़िही सय्यदना व महबूबना व महबूब क़ुलूबिना मुहम्मद व अला आलिही व अहल बैतिही व सहाबिही अजमईन आमीन। बिजाह सय्यदुल मुरसलीन रहमतल आलमीन या रहमान ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह अल्लाह करो